अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। घोटकी खां राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया घोटकी खां। अवां खे ॿुधाईंदासीं त बया पिकेट ते मुक़रर पुलिस एहलकार मोटरसाइकिल ते सवार थी पके तरफ़ वञी रहिया हुआ त खेनि अगवा कयो वियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं ज़ुल्फ़कार नाइक ऐं बाकर लोहार समेत 3 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ राॼूनी कोशिशूं बि शुरू कई वयूं आहिनि। जॾहिं तव्हां खे ॿुधाईंदासीं त SSP घोटकी जो बयान साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त कचे मां को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो। घोटकी खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे घोटकी मां ख़ुसूसी रिपोर्टर मुश्ताक मीरानी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही राउंती जे कचे वारे इलाइक़े मां जेके 3 पुलिस एहलकार अगवा थी विया हुआ उहे हिन वक़्त ताईं धाड़ियलनि जे चंबे में आहिनि। तोड़े जो राॼूनी कोशिशूं शुरू कयूं वयूं आहिनि। कचे में राॼूनी माण्हू मोकिलिया विया आहिनि, पर पोइ बि हिन वक़्त ताईं जेका पुलिस एहलकार आहिनि उहे धाड़ियलनि वटि क़ैद आहिनि। धाड़े इहो मुतालबो करे रहिया आहिनि त पावर बिरादरी जे माण्हुनि माचके थाणे जी हद मां जेके शर बिरादरी जा 5 माण्हू अगवा कया हुआ हुआ उन्हनि खे बाज़ियाब कयो वेंदो त पोइ ई पुलिस एहलकारनि खे आज़ादु कयो वेंदो। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अबाड़ो थाणे जी हद मां कुझु वक़्तु पहिरियों पावर बिरादरी जो हिकु माण्हू अगवा थी वियो, जंहिंजो इल्ज़ाम पावर बिरादरी जे माण्हुनि शर बिरादरी जे धाड़ियुनि ते लॻायो हो ऐं उन खां पोइ मुसलसल एहतजाज बि कया पिया विया, पर पावर बिरादरी जो माण्हू उहो बाज़ियाब जो जंहिंखां पोइ ॿ ॾींहं पहिरियों जेको आहे सो पावर बिरादरी जे माण्हुनि पंजाब जे माचके थाणे जी हद मां शहर बिरादरी जा 5 माण्हू अगवा करे पाण वटि विहारे छॾिया हुआ ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो त जेसिताईं पावर बिरादरी जो अगवा थियल जेको शख़्स आहे उन खे आज़ादु न कयो वेंदो त शहर बिरादरी जे माण्हुनि खे बि न छॾियो वेंदो। अॼु जेको आहे सो राउंती जे कचे वारे इलाइक़े में शहर बिरादरी जे माण्हुनि पुलिस एहलकारनि 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे पाण वटि विहारे छॾियो आहे ऐं इहो मुतालबो करे रहिया आहिनि त जेके शहर बिरादरी जा माण्हू पावर बिरादरी वटि आहिनि उहे बाज़ियाब कराए ॾिना वञनि त पोइ जेको आहे पुलिस एहलकारनि खे छॾियो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, घोटकी खां ख़ुसूसी रिपोर्टर मुश्ताक मीरानी तफ़सील ॾिना आहिनि। अव्हां खे ॿुधायां पिया राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि। बया पिकेट ते मुक़रर पुलिस एहलकार मोटरसाइकिल ते सवार थी पके तरफ़ वञी रहिया हुआ त अगवा थी विया आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदासीं त ज़ुल्फ़कार नाइक ऐं बाकर लोहार समेत 3 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ राॼूनी कोशिशूं बि शुरू थी वयूं आहिनि। जॾहिं त SSP घोटकी चयो आहे त कचे मां को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो। घोटकी खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि। अवां खे ॿुधायां पिया त बया पिकेट ते मुक़रर पुलिस एहलकार मोटरसाइकिल ते सवार थी पके तरफ़ वञी रहिया हुआ त अगवा थी विया। ज़ुल्फ़कार नाइक ऐं बाकर लोहार समेत 3 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ राॼूनी कोशिशूं बि शुरू कयूं वयूं आहिनि। जॾहिं त SSP घोटकी चयो आहे त कचे मां को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो। घोटकी खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदासीं बया पिकेट ते मुक़रर पुलिस एहलकार मोटरसाइकिल ते सवार थी पके तरफ़ वञी रहिया हुआ त अगवा थी विया। SSP घोटकी चयो आहे त कचे मां को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो। अव्हां खे ॿुधाईंदासीं त ज़ुल्फ़कार नाइक ऐं बाकर लोहार समेत 3 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ राॼूनी कोशिशूं शुरू कयूं वयूं आहिनि। घोटकी खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि। बया पिकेट ते मुक़रर पुलिस एहलकार मोटरसाइकिल ते सवार थी पके तरफ़ वञी रहिया हुआ त धाड़ियलनि खे अगवा कयो।
ज़ुल्फ़कार नाइच ऐं बाकर लोहार समेत 3 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ राॼोणी कोशिशूं शुरू कयूं वयूं आहिनि। जॾहिं त एसएसपी घोटकी जो बयान साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त कचे मां को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। घोटकी खां राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि। वया पैकेट ते मुक़रर पुलिस एहलकार मोटरसाइकिल ते सवार थी पके तरफ़ वञी रहिया हुआ त अगवा थी विया। अवां खे ॿुधायां पिया त ज़ुल्फ़कार नाइच ऐं बाकर लोहार समेत 3 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ राॼोणी कोशिशूं शुरू कयूं वयूं आहिनि। एसएसपी घोटकी चयो आहे त कचे मां को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। घोटकी खां राउंती जे कचे मां धाड़ियल 3 पुलिस एहलकारनि खे अगवा करे विया आहिनि।